अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो सब दोस्त खुश होंदा। जेके भी सोशल मीडिया जा दोस्त ॾिसनि पिया उन्हनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदासीं त हिन आलमीअ जी जेकी ही वीडियो आहे उनखे वधि खां वधि शेयर कयो। अॼु अव्हांखे हिकिड़ा मंज़र ॾेखारियूं पिया। असीं हिन वक़्तु ॾहिरकीअ जे सिद्दीक़ कॉलोनी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे गेट ते मौजूदु आहियूं। अंदरियां मनाज़र तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं दोस्तो, मासूमनि जे मुस्तक़बिल ख़ातिर हिन पंहिंजे सिंध जे मासूम बचड़नि जे मुस्तक़बिल ख़ातिर हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। हीअ आहे सिद्दीक़ कॉलोनी, ॾहिरकी सिद्दीक़ कॉलोनी प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जेका 4.5 साल हिन खे विहामी विया आहिनि। 4.5 साल गुज़री विया आहिनि। हिन जी असां पहिरियों बि लाइव कईसीं त उन दौरान चूंडियल नुमाइंदनि पारां इहे वाइदा कया विया। हिते डिप्टी कमिश्नर घोटकी पारां, जेको अॻूणो डिप्टी कमिश्नर घोटकी हो, उन बि असां सां वाइदो कयो त ही 1 महीने खां 2 महीननि अंदरि ही जेका बिल्डिंग आहे उहा तयारु थी वेंदी। पर निहायती अफ़सोस, बदकिस्मतीअ सां ही जेका बिल्डिंग आहे अॼु बि जीअं जो तीअं अधूरी पियल आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि हिन वक़्तु उहे मस्जिद शरीफ़ में तालीम पढ़ाए रहिया आहिनि। गॾु हिन सां मस्जिद शरीफ़ आहे सिद्दीक़ कॉलोनी वारी, तव्हांखे उहे मंज़र बि ज़रूरु ॾेखारींदुमि। पर ही ज़ुल्म जी इंतिहा ॾिसो। हीउ जेको ठेकेदार पंहिंजो बेलचो रखी वियो आहे 4.5 सालनि खां वठी, हीउ बेलचो बि उते ई रखियलु अथसि। हीउ उन स्कूल जा गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जा मंज़र आहिनि। दोस्तो, पंहिंजे मासूम बचड़नि, सिंध जे मासूम बचड़नि जे मुस्तक़बिल जे भले जे लाइ असीं आवाज़ उथारियूं पिया। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। हिन में के बि असांजा मफ़ादात न आहिनि। ही मासूम पितकड़ा गुलनि जहिड़ा मासूम नंढड़ा जेके आहिनि, मां तव्हांखे ही मंज़र ॾेखारींदुमि त ही मस्जिद शरीफ़ में वेही पढ़नि था पिया। मां ओॾां मस्जिद शरीफ़ ॾांहुं बि ईंदुसि, ज़रूरु तव्हांखे ॾेखारींदुसि अची। ही मासूम ॿारड़ा ॾिसो मस्जिद शरीफ़ में वेही करे तालीम पढ़ाइनि था। कहिड़ी न ज़ुल्म जी इंतिहा आहे, कहिड़ी न बेहसी आहे, कहिड़ी न बेहसी आहे। दोस्तो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिद्दीक़ कॉलोनी आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिद्दीक़ कॉलोनी आहे जेको 4.5 सालनि खां वठी इन हाल में पयल आहे। इहे उहा सेम पोज़ीशन आहे। हिन जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि हिन स्कूल जा, उहे जेके आहिनि मस्जिद में तालीम पढ़ाइनि था। हाणे मस्जिद में वेही करे, मस्जिद जे फ़र्श ते वेही करे हेठि तालीम पढ़ाइनि था। तव्हांखे उहे मंज़र बि ज़रूरु ॾेखारींदासीं। पर ही स्कूल जा मंज़र ॾिसो। हीअ आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिद्दीक़ कॉलोनी ॾहिरकी। दोस्तो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। ऐं मासूम ॿारड़नि जी तव्हांखे दर्द कथा बि ॿुधाईंदासीं। ही स्कूल आहे, स्कूल जा क्लास रूम आहिनि। हीउ ॾिसो कहिड़ी न सितम ज़रीफ़ी आहे हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी। हितां जे चूंडियल नुमाइंदे MNA मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड साहब, MPA सरदार मोहम्मद नादर अकमल ख़ान, सरदार नादर अकमल ख़ान लगारी साहब, जेके ॿई चूंडियल नुमाइंदा PP जो MNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड साहब ऐं सरदार नादर अकमल ख़ान लगारी साहब, ॿई पीपल्स पार्टीअ जा आहिनि। MPA तोड़े MNA। ही चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त ॿियो न, ॿियो कुझु बि न तव्हां जेकॾहिं नथा ॾेई सघो, तव्हांजे वस में न आहे त ख़ुदा हिन सिद्दीक़ कॉलोनी वासियुनि ते एतिरो रहम कयो। ही मासूम पितकड़ा ॾिसो, ही दरियुनि ते, हे मस्जिद शरीफ़ जी दरी ते ही मासूम हिकिड़ो पितकड़ो वेठो आहे। तव्हां ॾिसी सघो था। तव्हां ही ॾिसो, ही आईनो आहे तालीम खाते जे लाइ। ही तालीम खातो आईनो ॾिसी सघे थो त ही मस्जिद में वेही करे मासूम जेके ॿारड़ा आहिनि, गुलनि जहिड़ा मासूम ॿार, ही हिते तालीम पढ़ाइनि था मस्जिद में वेही करे। ही ॾिसो, ही मासूम ॿारड़ा हेठि फ़र्श ते वेठल आहिनि। हीअ आहे वरी सिद्दीक़ कॉलोनी जो प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग। जेके ही मासूम ॿारड़ा आहिनि ओसीड़े में वेठल आहिनि त ही बिल्डिंग ठहंदी, असां तालीम पढ़ाईंदासीं। मां सम्झां थो उन ठेकेदार खे शर्म अचणु घुरिजे ऐं ठेकेदार जे उन भाङे वहिंवार खे बि शर्म अचणु घुरिजे जंहिं इन मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾियो आहे। जेके मासूम ॿारड़ा, ही हितां जा इलाइक़े वासी ॿुधाइनि था त केतिरा ई ग़रीब मासूम ॿारड़ा आहिनि जेके स्कूल छॾे विया आहिनि, जेके तालीम पढ़ाइणु छॾे विया आहिनि। दोस्तो, तालीम जे वज़ीर वॾियूं वॾियूं जेको दावाऊं कंदो आहे, तालीम जे वज़ीर साहब खे आईनो आहे त ॾहिरकी बिज़ले घोटकी में आहे, सिंध में आहे, त हीउ आख़िर एॾो ज़ुल्म छो आहे सिद्दीक़ कॉलोनी वासियुनि सां। हीउ मंज़र तव्हां ॾिसी सघो था, छो त
जेके लाइव कंदा आहियूं असां एहतजाजनि जूं इन्हनि जूं, पर ही काफ़ी अरसे खां वठी हिन सिद्दीक़ कॉलोनी वासी मूंखे मैसेज कंदा पर्सनल में त ही ज़ुल्म जी इंतिहा आहे, पर हिते को बि साफ़ बि अचण लाइ तयारु न आहे। पर मां उन दोस्तनि खे इहो बि ॿुधायां त मां 1 साल अॻ में इन जी अहिड़े ई नमूने रिकॉर्डिंग लाइव कई हुई ऐं उन दौरान डिप्टी कमिश्नर घोटकी पारां इहो वाइदो कयो ऐं तालीम जे हितां जे ज़िले जे कामोरनि ऐं जेके तालीम जा ऑफिसर हुआ हितां ज़िले जा DO EDO सभिनी इहो वाइदो कयो हुयो त ही 3 महीननि अंदरि स्कूल जी बिल्डिंग ठही तयारु थी वेंदी। हिन ठेकेदार खे जेल भीड़ो कयो वञे, जंहिं हिन स्कूल सां हशर नशर कयो आहे। हीउ हुनजो छटरिंग जो कंप्लीट सामान हिते रखियलु आहे, हीउ कंप्लीट सामान रखियलु आहे। ऐं तव्हांखे उहे मंज़र बि ॾेखारींदासीं जिथे मासूम ॿारड़ा वेही करे मस्जिद में, हिकिड़ी भरवारी मस्जिद आहे, मस्जिद शरीफ़ जी बिल्डिंग आहे, उन में वेही करे तालीम पढ़ाइनि था। शर्म अचणु घुरिजे तालीम जे उन्हनि कामोरनि खे, उन ठेकेदार खे, उन ठेकेदार जे भाङे वहिंवार खे बि शर्म अचणु घुरिजे त ही एॾो ज़ुल्म आख़िर छो? आख़िर सिंध वासियुनि जो ॾोह कहिड़ो आहे? पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे? पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां त असांजो ॾोह कहिड़ो आहे? हाणे उन मासूम ॿारड़नि खां पुछंदासीं त उन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे? आख़िर अचो त उन मासूम ॿारड़नि खां पुछूं था, चवंदा आहिनि त पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। हाणे उन मासूम ॿारड़नि खां पुछंदासीं त उहे कहिड़े ॾोह जी सज़ा इहे भुगताइनि पिया, जेके मासूम ॿारड़ा मस्जिद शरीफ़ में वेही करे ही जेके तालीम पढ़ाइनि था। उन मासूम ॿारड़नि सां बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। अचो त मासूम ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असीं मस्जिद शरीफ़ में, सिद्दीक़ कॉलोनी वारी मस्जिद शरीफ़ में दाख़िल थी विया आहियूं त पुछूं त केतिरे अरसे खां वठी जेके ही उस्ताद आहिनि, शागिर्द आहिनि, सभ खां पहिरियां ई त ही तव्हांखे मंज़र ॾेखारींदासीं, पोइ ॻाल्हि ॿोल कंदासीं। ही मस्जिद शरीफ़ आहे, मस्जिद शरीफ़ में पट ते वेही ही गुलनि जहिड़ा मासूम पितकड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे तालीम पढ़ाइनि था। ही फर्श ते किताब रखी वेठल आहिनि, हू साम्हूं स्कूल जी बिल्डिंग आहे सिद्दीक़ कॉलोनी जी। ही मासूम ॿारड़ा ॾिसो, ही सभु पितकड़ा गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा आहिनि जेके हिते तालीम पढ़ाइनि पिया। उस्ताद बि हिते वेठल आहे। उस्ताद साईं अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो साईं? ॿियो ख़ैरु आहे? ही भला आख़िर छा अलमियो आहे? जी न, तव्हां बि गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियो, छा चई आला कौम खे चयो आहे, कानूनी वारनि खे चयो आहे, सभिनि खे चई असां थकी पिया। साईं वॾे बि चयो असां तव्हां पहिरें बि आया पिया? जी पहिरियां मां बिल्कुलु आया। हुन महिल त ॾिसी विया हाल बचे बाला हुकाम खे रिक्वेस्ट कई आहे, ऑफिसरनि खे, संघ खे, पाड़े वारनि खे, ॿुधाई पवंदो। 4.5 साल थी विया आहिनि, तव्हां बि न ओसीड़ में वेठल आहियो त ही बिल्डिंग ठहंदी? 5 साल 2021 में हिते जो हिते ई रुकिजी वियो। टीमां अचनि थियूं, विज़िट करनि थियूं, स्कूल खे ॾिसनि थियूं। डिप्टी कमिश्नर घोटकी भी हिते आयो, हिकिड़ो वाइदो करे वियो त जल्दी स्कूल शुरूआत में वो सरदार नूरमंद खान वठी आयो जी, बाबा नूरमंद खान उनखे वठी आयो ॾींहुं 7 में। शुक्रिया आहे उन्हनि जी, महिरबानियूं वठी आया। DC साहब बि आयो, सरदार नूरमंद खान बि आयो। पहिरियों असांखे इहा इतला मिली कि भाई सरदार नूरमंद खान मंज़ूर करायो आहे माड़ी केस खां। ठीकु आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी, शुक्रिया अदा कयोसीं। वरी जॾहिं ठेकेदार सर असां वटि पहुतो त हुन चयो बाबा हे जेको आहे हाणे आयो आहे गवर्नमेंट स्कीम में, सरदार बारी खान मूंखे मोकिलियो आहे। सही, हाणे सरदार बारी खान ठहाए थो। सभी अखियूं थधियूं साईं, अब्दुल बारी खान ठाराए या नूरमंद खान ठाराए, स्कूल ॿारनि जे लाइ ठहे, बच्चनि जो स्कूल ठहे सर। जी जी, असां सर 22-21 खां दाख़िला बंदि करे छॾी आहे। ठीकु आहे। हाणे असांजी तव्हांखे ख़बर आहे सर, बुनियादी ॿार अचनि था जिन्हनि खे पेशाब पखाने जी ख़बर न हूंदी आहे। जी बिल्कुलु, ॿुधो सर, नंढड़ा ॿार नासूम अचनि था, असां दाख़िला मस्जिद जे करे बंदि कयो। कंहिं शाइर चयो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे? हिन ॿारनि जो ऐं तव्हांजो ॾोह कहिड़ो आहे? हाणे असां मीडिया कहिड़े ॾोह में आहियो? सोशल दौर सर, कंहिंखां सुई बि नथी लिके। असांजे ऑफिसरनि खे ख़बर आहे, DC साहब खे ख़बर आहे, हाणे कंहिं जा नाला खणूं, सभिनी खे ख़बर आहे। ख़बर नथी लॻे त असां कहिड़े इन ॾोह में फाथा खणूं। अच्छा, ऐं बचड़ा न को बचड़नि ते कंहिंखे तरस अचे थो,
ना असां उस्तादनि ते कंहिंखे तरस अचे थो। हाणे अलाह जो इन माशाअल्लाह हिकिड़ो ॻोठु असांजो सुलझियल आहे, न त ॿियो ॻोठु हुजे असांखे मस्जिद में वेहण न ॾे हा। सही मस्जिद में असांखे वेहण ई कोन, मौलवी बि कोन ॾे हा, ॻोठ वारा बि कोन ॾिना सर। हाणे इहे केतिरा ॿार आहिनि जेके हिते मस्जिद में वेही करे ही तालीम कराइनि हाणे था। सर दाख़िला बंदि असां करे छॾी आहे, 5 साल आहे। 5 साल आहे। जेके ॿार रहिया खुया के 4थे में के 5 में, उहे हिन वक़्तु 100-150 ॿार ईंदो आहे सर। सही 150 ॿार ईंदो आहे। 150 ॿार अचे थो। हाणे असां मस्जिद में वेठा आहियूं, सभिनी खे ख़बर आहे, वस वारनि खे अलाह ताला हिदायत ॾे, जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि सभिनी खे ख़बर आहे सर। ऐं विच में हाणे महीनो ॾेढ थियो को आयो हिकिड़ो दोस्त सर, सही ऐं विज़िट करे वियो, घुमी वियो। ही स्कूल साम्हूं बिल्डिंग आहे इहा जेका आहे, जी वाह, ये जेका अणपूरी बिल्डिंग आहे हेॾा ही मस्जिद शरीफ़ में तव्हां बीठल आहियो। मां बसि को मूंखे मिलियो त मां तव्हांखे मुकमल करे ॾींदुमि, अलाह कंदो तोखे मिलंदो। अचनि बि था, ख़बर बि आहे, पोइ अलाए ख़बर न आहे सर असां की इहा ॼाण न आहे त कहिड़ी इन में आयल हो। जो पूरे तालके जा स्कूल ठही विया आहिनि सर जी, चाहे हाई स्कूल हुया, चाहे प्राइमरी हुया, तालके ॾहरकी जा जेके बि मंज़ूर थिया उहे सभु ठही विया आहिनि। वाहिद सदीक़ कॉलोनी जो स्कूल आहे, अलाए छाजे वर चढ़ियल आहे जेको ठहे न। भला ये सियासी जंग त न आहे कि ॿिनि भोतारनि जी मथां साईं हाणे इहे अंदरूनी ॻाल्हियूं आहिनि, असांजी एतिरी तव्हां चवंदो बि न गवर्नमेंट मुलाज़िम हैसियत जो ॿियो गवर्नमेंट मुलाज़िम बि एतिरी हैसियत बि कोन्हे जो ख़बर लॻे सही असांखे अंदरूनी त छा मामिलो आहे। हाणे ख़बर नथी लॻे त छा मामिलो आहे, स्कूल रुकिजी वियो आहे। असां इहो अर्ज़ु गुज़ारिश कंदासीं तव्हांखे बि ऐं सभु बाला ऑफिसरनि खे बि जेके असांजा वॾा सरकर्दा आहिनि सियासतदान, उन्हनि खे बि हथ जोड़े अर्ज़ु कंदासीं त असांजी मदद कनि। महिरबानी। दोस्तो मासूम बारड़ा गुलन जहिड़ा केतिरे अरसे खां वठी स्कूल न पियो ठहे बाबा? ईअं वेठा आहियो? जी, हिकु बि कोई स्कूल न ठहियो, इन वेठा आहियूं पर मस्जिद में वेठा आहियूं। मस्जिद में वेठा आहियो? हा। पोइ छा हाणे तव्हां अपील कयो था पिया? असां अपील चवंदा पिया आहियूं त इहो असांखे स्कूल ठाराए ॾियनि, असांखे स्कूल ठाराए ॾियनि त पोइ असां पढ़ूं स्कूल में, मस्जिद में न पढ़ूं। स्कूल में पढ़ूं, स्कूल जो स्कूल थी वेंदो, मस्जिद जी मस्जिद थी वेंदी। सही। बाबा कहिड़ी उमेद रखी हिते ईंदा आहियो तव्हां पढ़ण जे लाइ? स्कूल पढ़ण ईंदा आहियूं। स्कूल पढ़ण ईंदा आहियो? हा। स्कूल जा हाल कहिड़ा आहिनि? ठवाए नथा ॾियनि। अच्छा। हा। पोइ सभु हिते हेठि वेठल हूंदा आहियो? हा। सियारो हुजे चाहे ऊन्हारो हुजे? हा। अच्छा। कंहिं महिल मथे वेंदा आहियूं, कंहिं महिल हेठि। कंहिं महिल मथे त कंहिं महिल हेठि। तव्हां मुस्तक़बिल जा महिमान आहियो, तव्हां वॾा थी छा थियणु चाहियो था पिया? तूं छा थियणु चाहे थो वॾो थी करे, छा थींदे? डॉक्टर थींदुमि, डॉक्टर थींदुमि। अच्छा, डॉक्टरी जा ख्वाब बि रखे थो? हा। पर वेठो मस्जिद में ऐं स्कूल न आहे। स्कूल न ठाहे ॾींदा। अफ़सोस, अफ़सोस, सद अफ़सोस। जेके मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा, को डॉक्टर जी, को छा जी, को कहिड़ी उमेद रखी हिते अचे पियो, पर ही स्कूल जा ही हाल आहिनि। ही साम्हूं स्कूल आहे, अवां ॾिसो था, ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिद्दीक़ कॉलोनी, ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिद्दीक़ कॉलोनी जा मंज़र आहिनि पहिरें तरफ़ खां। ही हिन तरफ़ खां मस्जिद में ही मासूम गुलनि जहिड़ा पितकड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे तालीम पिराइनि था पिया। काई क्लास में पढ़ंदो आहे? जी, पहिरीं में। जी। अच्छा, स्कूल नथो ठहे? न सर। छा चवनि था? राशन कोन्हे। तव्हां काई क्लास में पढ़ंदा आहियो? साईं असां पकी पहिरीं में। पकी पहिरें में? जी। बिल्डिंग नथी ठहे? न साईं। अच्छा। दोस्तों मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके। चौधरी साहिबु हिकिड़ो मिंट तव्हां अचिजो। असां सां हिते पंहिंजो चौधरी इकराम बि मौजूदु आहिनि जेके हिन कॉलोनी जा मौजूदु शख़्सियत आहिनि। चौधरी इकराम साहिबु, चौधरी साहिबु हिते हिकिड़ो मिंट अचिजो। तव्हां हितां जा काउंसलर बि रहिया आहियो, तव्हां मुअज़्ज़िज़ बि आहियो, तव्हांजो ही कॉलोनी ऐं ही सितम ज़रीफ़ी आहे ही वॾी। हिन ते तव्हां छा चवंदो जेके तव्हांजे पुठियां ही गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा पट ते वेही करे मस्जिद में तालीम पढ़ाइनि था? तव्हांजा सुठा वास्ता बि आहिनि, सियासी वास्ता बि तव्हांजा सुठा आहिनि, हीअ आख़िर छो एॾो हिननि सां ज़ुल्म आहे? ॾिसो, तालीम दोस्त माण्हू सोचे त एतिरो वॾो अलमियो अॼु
कहिड़ी सदी असांजी हले थी पई। नंढड़ा ॿारड़ा जेके आहिनि इहे वेठा आहिनि, न को उन्हनि खे तालीम आहे, न को उन्हनि जो कोई सिहत आहे, न का शइ आहे। अॼु 21 में इहो स्कूल डिमॉलिश थियो आहे, 21 खां पोइ हे ठहणु शुरू थियो आहे। अॼु 2025 हलेसि थो पियो। छा हिननि 4 सालनि में दरिया जी पुल बि ठही वञे ठही वेंदी? हे हिननि कहिड़ो कसूर कयो आहे? हिननि कहिड़ो कसूर कयो आहे? तव्हांजी नवी दाख़िला नथी थिए। ग़रीब माण्हू, चलो ग़रीब वीचारो अबोझ माण्हू जेको रुपए पैसे को तंग आहे, मज़दूर तबिको आहे, रुपए पैसे को तंग आहे, उहो त मिडिल इंग्लिश स्कूल में सरकारी कराईंदो आहे, मुफ़्त में उनखे इहो आसरो हूंदो आहे, किताबा मिलंदियूं। हाणे मूंखे इहो ॿुधाए 400-450 जी तादादु हुई, हाणे ॿार अचनि था 50-100। बकाया जो केरु ज़िम्मेवार आहे? एतिरे नुक़सान जो केरु ज़िम्मेवार आहे? 4 सालनि को दाख़िला न थी आहे, हुन जो केरु ज़िम्मेवार आहे? गुलाब शाह कॉलोनी को बि ॿार हिते अचनि पिया पढ़ण जे लाइ, सैनबा रोड को ॿार हिते अचनि पिया पढ़ण जे लाइ। तव्हां हितां जी तारीख़ ॾिसो, असांजो स्कूल तमामु तारीख़ स्कूल आहे। ज़ाती अलाए कहिड़ी इन सां दुश्मनी करे हिनखे ख़तमु कयो वियो आहे। छो ख़तमु कयो वियो आहे? असांजो इहो सुवालु आहे बाला हुकाम सां। असां कंहिं सां सियासी हिसाब सां नथा चऊं, असांखे इहो आहे त ॿारनि जी तालीम जो ध्यानु थिए थो। एतिरो वॾो ध्यानु, एतिरो नुक़सानु हिन सदी में बि तो ख़ुदा ख़ौफ़ी करणु, इनखे कुझु सोचणु खपे यार। ॿारनि जो मुस्तक़बिल, एतिरा नंढड़ा ॿार इहे आख़िर कंहिं माउ पीउ जा हूंदा न। हितां जे माण्हुनि कॉलोनी वासियुनि एप्लीकेशनूं बि ॾिनियूं हुयूं, DO खे ADO खे। साईं मां बिल्कुलु मां पाण ॾिनी, मां एंग्रो बि ॾिनी हुई हुन टाइम इहो मंज़ूरु न थियो। हुन खां पोइ मां DC साहिब खे बि हुन टाइम 21 जी ॻाल्हि आहे त मां पाण ॾेई आयुमि। का हिन ते नथो थिए अमल, कोई इनखे पुछण वारो न आहे। कहिड़ो मुतालबो कयो था हिन मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल जे लाइ? तव्हां कहिड़ो मुतालबो हिकु ई आहे, ख़ुदारा हर शइ को बालातर थी। हिननि जो मुस्तक़बिल खे ॾिसो। अॼु हिन दौर में बि, इन पुरफ़तन दौर में बि असां हिननि खे तालीम न ॾियारे सघूं त पोइ असांजो ज़िंदगी जो जीआरे जो कहिड़ो हक़ आहे? असां त चऊं था त असांजे लाइ त ॿुड़ी मरण जो मक़ाम आहे, त असां हिननि खे तालीम न ॾियारे सघूं। ॿुड़ी मरण जो मक़ाम त उन्हनि जे लाइ आहे जेके असांजे लाइ बि आहे, असांजे लाइ बि आहे। छाजे लाइ त छा असांजा बि कुझु एफर्ट्स आहिनि, पर कुझु हिननि जे मुस्तक़बिल ते त कुझु ख़ुदारा गौर करनि, कुझु त मुस्तक़बिल खे हिननि जे ख़ुदारा गौर करनि। छा हिननि कहिड़ो कसूर कयो आहे हिननि? आख़िरी कंहिं पंहिंजी औलाद आहिनि, इहे बि टीचर्स आहिनि वीचारा, डेली सुबुह अचनि था। हुननि जो कहिड़ो कसूर आहे? उहो सुबुह अचनि था, अची करे वेही करे हलिया था वञनि। ॿार वधीक तालीम वधनि कोन था। साईं तव्हां वटि केतिरी तादाद हुई करे? असां वटि 400 आहे, 400 दाख़िला आहे। असांजो रिकॉर्ड तव्हां चेक कयो। असांजो डहरकी मेन खां 2 नंबर ते मेन सदीक कॉलोनी आहे। मोहम्मदपुर जा बि रिकॉर्ड में तव्हांखे शागिर्द मिलंदा, राड़की जा मिलंदा, पसकरदाई जेतिरा बि स्कूल आहिनि या कॉलोनियूं आहिनि, सभिनी जा तालीम जे करे सदीक कॉलोनी एॾी मशहूरु हुई मेन प्राइमरी, जो पूरी सिटी जा ॿार हिते ईंदा रहिया। हाणे बि 400 दाख़िला आहे, जंहिंमें 50-100 ॿार अचे थो। मस्जिद में तव्हां हिते हेडमास्टर आहियो? मां सर हेडमास्टर। तव्हांजो नालो साईं? उस्ताद मोहम्मद रमज़ान दश्ती। उस्ताद मोहम्मद रमज़ान दश्ती साहब, एतिरी तव्हांखे भला नॉलेज आहे त हिन जो ठेकेदार केरु आहे? ठेकेदार साईं और वज़ीर अहमद शेख साहब आहे। वज़ीर शेख? जी। अच्छा, वज़ीर शेख। वज़ीर शेख, सही। हाणे पूरे तालके जा सर स्कूल ठही विया आहिनि इन सां गॾु स्कीम में। अलाए असांजो कसूर कहिड़ो आहे? ऐं हे सदका जारिया आहे सर, जेको बि कंदो उनखे सवाबु मिलंदो। रमज़ान साहब, इन ॿारनि जे मुस्तक़बिल ख़ातिर इंशाअल्लाह तव्हां सां हिते मां मस्जिद में बीह करे वाइदो कयां थो पियो त जेतिरो थी सघियो वसार इन त अॼु लाइव करे ऐं सुभाणे हिनखे विसारे छॾींदुमि। जी सर। हफ़्ते में 2-3 भेरा तव्हां सां इहो वाइदो करे वञा थो। हिते को बि दोस्त कॉन्टेक्ट करे या न करे मूंसां, स्कूल टाइम में अची करे हिननि खे ईअं आईनो ॾेखारींदासीं जेसि ताईं हिन स्कूल जो कमु स्टार्ट न थींदो, तेसि ताईं असां बि ख़ामोश न वेंदासीं। मां हिते बीह करे मीडिया जे सभिनी दोस्तनि डहरकी जा जेके बि जर्नलिस्ट आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त हिन मासूम ॿारनि जे मासूम ऐं मिस्कीननि जा ॿार, यतीम ॿारनि जी आवाज़ उथारियो। इंशाअल्लाह असां सभु गॾिजी आज़म भाई, असां इन्ही करे मीडिया जो सहारो वरितो, आख़िर थकी करे। असांजा वीचारा ॿिया बि मीडिया जा दोस्त वीचारा अची करे यको कंदा आहिनि, पर अॼु तव्हांखे स्पेशली असां इन्ही करे, तव्हांजा एफर्ट्स आहिनि शहर में, तव्हांजा सुठा एफर्ट्स हूंदा आहिनि। असां इन्ही करे तव्हांखे रिक्वेस्ट कई आहे, ॿी पंहिंजी संगत खे वठी अचो। ख़ुदा मीडिया जा सभु दोस्त ॿुधनि था, ॾिसनि था, उनखे चौधरी साहब बि इहा रिक्वेस्ट करे थो, मासूम ॿारड़ा बि इहा ई रिक्वेस्ट इल्तिजा कनि था पिया, अचो हिन स्कूल जी कवरेज कयो ऐं हिननि जो जेको मुस्तक़बिल आहे, मुस्तक़बिल जा जेके महिमार आहिनि उनजो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। स्कूल जी बिल्डिंग जेका आहे ज़बून हाल आहे, जेका अध में ठेकेदार छॾे हलियो वियो आहे,
अचो तो सभु गॾिजी उन ठेकेदार ऐं ठेकेदार जे आका खे आईनो ॾेखारियूं त हीउ जेको स्कूल आहे उहो जल्द खां जल्द ठही सघे। महिरबानी दोस्तनि जी। हिन वीडियो खे दोस्तो वधि खां वधि शेयर कयो ऐं ॾहिरकी जा जेके दोस्त इन जी कवरेज करणु चाहिनि सोशल मीडिया जा या मीडिया जा दोस्त ॾहिरकी जे सिधी कॉलोनी वारे मस्जिद सां गॾु हीअ स्कूल जी बिल्डिंग आहे। हिन वक़्तु जेके ॿारड़ा आहिनि उहे सिधी कॉलोनी वारे मस्जिद में तालीम पिराइनि था। गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिननि मुस्तक़बिल जे महिमारनि जे लाइ आवाज़ उथारनि त वॾी महिरबानी। हीअ मुस्तक़बिल जा मासूम जेके गुलनि जहिड़ा ॿारड़ा आहिनि हीअ सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जे लाइ दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि आवाज़ उथारनि। महिरबानी दोस्त।